बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान में आऊं आहियां अवां जी मेज़बान ज़ोया बलोच। दुआ है जिते बुझो ख़ुश हुजो, पंहिंजनि वॾनि सां, पंहिंजनि नंढनि सां, पंहिंजनि मिटनि माइटनि अज़ीज़नि दोस्तनि रिश्तेदारनि सां। नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान जो बाक़ायदे आगाज़ थी चुको आहे। नई सुबह आहे, नवा मेहमान आहिनि, नवा रंग हूंदा। अवां बि असांजे प्रोग्राम में शामिल हूंदा, लाइव कॉल ज़रिए घणियूं ॻाल्हियूं थींदियूं, कलाम बि ॿुधंदासीं। पर नाज़रीन, उन खां अॻु इहो ॿुधाईंदी हलां त अॼु जेको आहे 3 जून आहे। 3 जून अॼोके ॾींहं ते यानी 3 जून 1982 में सिंध जो वॾो नालो, हिकु वॾी हस्ती, हिकु अज़ीम हस्ती डॉक्टर अता मोहम्मद हामी असां खां हमेशह लाइ विछड़ी विया हुआ। सो नाज़रीन, हुननि जी जेका पैदाइश आहे सा आहे खैरपुर मीरज जी, ऐं उहो 1 जनवरी 1919 में ॼमिया हुआ ऐं उन्हनि जो इल्मु ऐं अदब में वॾो नालो आहे। उन्हनि ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं आहिनि, उन्हनि मुख़्तलिफ़ मक़ाला लिखिया आहिनि, उन्हनि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते किताब लिखिया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि सिंध यूनिवर्सिटी मां PhD बि कई आहे। ऐं PhD कहिड़े टॉपिक ते कई आहे? जेके खैरपुर जा मीर आहिनि उन्हनि जो अदब, उन्हनि जी सियासत ऐं सकाफ़त उन ते कई आहे। सो उन सां गॾोगॾु नाज़रीन इहो ई ॿुधाईंदी हलां त हींअर करोना जो दौरु आहे। करोना जो दौरु असांखे खपे त असांखे सभ खां अवल SOPs खे फॉलो करणु खपे। SOPs सां गॾोगॾु ॿी इहा शइ त हाणे जेको वैक्सीनेशन जो दौरु आहे, जेका वैक्सीनेशन जी रजिस्ट्रेशन थिए पई, त असांखे घुर्जे त असां वैक्सीनेशन जी रजिस्ट्रेशन करायूं ऐं वैक्सीनेशन करायूं, छो जो 18 साल खां मथे जेके एज आहे जिन्हनि जी, उहे वैक्सीनेशन कराए सघनि था। नाज़रीन, उमेद आहे त हीअ प्रोग्राम जेको आहे इहो असांजो सुठो ई रहंदो ऐं अव्हां बि इंजॉय कंदा। अव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 02221028555 उहो डायल कंदा अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। नाज़रीन, हमेशह मेहरान TV जी इहा कोशिशि रही आहे त सुबह मेहरान जे प्लेटफॉर्म ते के अहिड़ा जुनूनी, के अहिड़ा तरक़ी जा ख़्वाहिशमंद या के अहिड़ा एक्टर या के अहिड़ा सिंगर्स या अदीब आहिनि जिन्हनि खे असां हिन प्रोग्राम में इनवाइट कयूं, अव्हां जे साम्हूं आणूं, उन्हनि सां मुलाक़ात करायूं अव्हां जी। ऐं नाज़रीन, अव्हां हाणे असांजा जेके महिमान आहिनि उन्हनि सां तारुफ़ कराईंदी हलां। असांजा जेके पहिरियां महिमान आहिनि से आहिनि नौशाद सागर रागी आहिनि। उन खां पोइ असांजा जेके ॿिया महिमान आहिनि से आहिनि उस्ताद मोहम्मद ख़ान ढोलक नवाज़ आहिनि। असांजा जेके 4 महिमान आहिनि से आहिनि प्यार अली कीबोर्ड ते आहिनि। असांजा जेके चौथा महिमान आहिनि से आहिनि जहाज़ेब पेड ते आहिनि। अवां सभिनी महिमाननि खे भलीकार चवंदासीं। कीअं पियो लॻे सुबह मेहरान में अची करे? नौशाद रागी साहब सुठो पियो लॻे ऐं तमामु ॾाढो मज़ो पियो अचे। सही फिल्म में मेहरान सुबह मेहरान में सही। अच्छा, कीअं पिया फील कयो सुबह सुबह सां? सुबह कीअं गुज़रंदी आहे अव्हां जी? साईं बिल्कुलु ॾाढो अॼु त ॾाढी मूंखे ख़ुशी थिए पई। सही सही। ने सुबह मेहरान जे अंदरि अची करे ऐं प्रोग्राम में ऐं शरीक थियो आहियां। मूंखे ॾाढो सुठो पियो लॻे ऐं तमामु तव्हां सां मिली करे ॾाढी ख़ुशी थी। अच्छा, असांजा जेके आहिनि उस्ताद मोहम्मद ख़ान ढोलक नवाज़ आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं सर कीअं सुबह पई गुज़रे अव्हां जी? माशाल्लाह, सुभान अल्लाह, ॾाढो सुठो आहे। इहो असांजो जेको मेहरान चैनल आहे, जी जी माशाल्लाह, असां त हाणे हिते जा ईअं सम्झो रेगुलर आहियूं। असां फनकार को बि ईंदो आहे असां हिते हूंदा ई हूंदा आहियूं। एॾो इन्हनि जी मोराई साहब वारनि जी महिरबानी आहे। असांजो दोस्त मुर्तज़ा मजबूर डायरेक्टर साहब, इहो असांजो संगत, हीउ सॼो चैनल ई असांजो आहे। कॾहिं कहिड़ा फनकार हूंदा आहिनि, कॾहिं कहिड़ा। अच्छा, वॾनि फनकारनि सां अव्हां कमु कयो आहे, कीअं तजुर्बो रहियो अव्हां जो? जी माशाल्लाह, मां अल्लाह जे करम सां मूं पाकिस्तान ऐं सूबे सिंध जी नुमाइंदगी कई आहे। 30 खां 32 मुल्कनि में मूं पंहिंजी ढोलक वॼाई आहे। अलगो से अकबर खमीसो खान हूंदो, चइनी सूबनि जा असां म्यूज़िशियन आहियूं जेके पंहिंजे सिंध जी नुमाइंदगी कंदा आहियूं। अल्लाह साईं जे करम सां इन फन में आउं उमिरो बि करे आयो आहियां, इन में आउं ज़वारी बि करे आयो आहियां। इन फन में फनकार पाकिस्तान में जेतिरा बि आहिनि अल्लाह जे करम सां सभिनी सां मौजायो आहे। हींअर उस्ताद फ़तेह अली ख़ान आहे जेको असांजो क्लासिकल रागी आहे, उन सां गॾु वॼाईंदा आहियूं। ॿियनि फनकारनि मज़हर हुसैन वारा आहिनि, उस्ताद अमीर अली ख़ान आहे, शफ़ी फ़कीर आहे, काफ़ी सारा बरकत भट्ट आहे, खोड़ सारा सिंगर आहिनि, हनीफ लाशारी आहे, वाद लाशारी, हाणे कंहिंजा नाला तव्हांखे ॿुधायूं। जेतिरा बि सिंगर आहिनि सभु असांजा भाउर आहिनि, सभिनी सां वॼाईंदो आहियां, सभिनी सां मूं प्ले कई आहे ढोलक। ऐं हीउ चैनल असांजो पंहिंजो चैनल आहे, जॾहिं असांजी दिलि चवंदी आहे तॾहिं हलाईंदा आहियूं। अच्छा, भला मौसीक़ी चवंदा आहिनि रूह जी ग़िज़ा हूंदी आहे, अव्हां छा था सम्झो, ईअं आहे? बिल्कुलु आहे न, मौसीक़ी आहे त मौसीक़ी जेके मौसीक़ी सां लॻाव न आहे त पोइ हाणे वधीक छा चवां। उहो त इंसानु मौसीक़ी आहे जेको सभु कुझु। केॾो माण्हू परेशान हूंदो आहे, पर जेकॾहिं को मौसीक़ी ॿुधंदो आहे त थोरो जो सही थींदो आहे, ख़ुशि थींदो आहे दिमाग़। भला हिकु सुबह खे बहितर कीअं बणाइजे? म्यूज़िक सां, ॿियनि कमनि कारनि सां? कमकार बि हूंदा आहिनि, म्यूज़िक टाइम सां म्यूज़िक ॿुधंदो आहे। सुबुह जो माण्हू उथे थो ॿाहिरि, को पंहिंजी रोज़ी ते वेंदो, को ड्यूटी ते वेंदो, को असांजो वरी छा आहे जो
ही फन आहे। असां जॾहिं सुबुह जो निंड मां उथंदा आहियूं त चांहि जो कप पोइ पीअंदा आहियूं, पहिरीं कलाक खनि पंहिंजो रियाज़ कंदा आहियूं। सही, रियाज़ कंदा आहियूं। रियाज़ करण खां इहो रियाज़ ज़रूरी आहे, इहो न कंदासीं त हीउ कमु असांखां वेंदो हलियो। उन हिसाब सां थोरो घणो रियाज़ कंदा आहियूं। पोइ वरी कहिड़े टाइम ते रियाज़ कंदा आहियो? फंक्शन न हूंदो आहे त सवेर उथी वेंदा आहियूं, प्रोग्राम ते वेंदा आहियूं त पोइ 11-12 बि थी वेंदा आहिनि ॾींहं जो। सही। अच्छा भला जिन्हनि फनकारनि सां अव्हां कमु करे चुका आहियो, उन्हनि मां अव्हां जा पसंदीदा फनकार कहिड़ा आहिनि? मुंहिंजा सभु भाउर आहिनि, पर मां ख़ासि करे उस्ताद गुलाम अली साहिब खे ॿुधंदो आहियां ऐं मैडम नूरजान खे ॿुधंदो आहियां। उस्ताद फतेह अली खान आहे। सही। ऐं फनकार ॿिया सभु मुंहिंजा भाउ सभु सुठा आहिनि, सभु सुरीला आहिनि, सभु असां सां मोहबत कंदा आहिनि। अच्छा ही जेको म्यूज़िक आहे, जेको साज़ आहे, इन जी तव्हां किथां सिखिया वरिती या पंहिंजो शौक़ु हो? जी मूं सिखिया वरिती आहे। मुंहिंजो उस्ताद असांजो सुमार खान, असांजे थर जो उस्ताद सुमार खान, उनजो वॾो नालो, उनजा जेके शागिर्द आहिनि उन्हनि जो शागिर्द उस्ताद नूर मोहम्मद, उनजो आउं शागिर्द आहियां। उन खां आउं सिखियो आहियां। उन खां पोइ उस्ताद राजू कथक आहे, उस्ताद नज़ीर खान आहे ऐं उस्ताद मरूम अजमल खान आहे, इस्लामाबाद में रहे थो। पोइ मुख़्तलिफ़ जेके जेके उस्ताद आहिनि अञा ताईं बि सिखूं पिया, को बि सुठो उस्ताद मिले थो त उन खां सिखंदा रहंदा आहियूं। सही, तमामु बहितरीनु। असां सां नौशाद सागर रागी वेठा, उन्हनि खां कुझु ॿुधंदासीं। छा ॿुधाइणु चाहींदा? जी मां जेको तव्हां पुछो उहो तव्हांखे असां जल्द बि हाल ॿुधाईंदासीं। सही, हाणे तयारी कंहिंजी आहे, कहिड़ो सॉन्ग ॿुधाईंदा? हींअर असां लतीफ़ साईं जो सरकार जो कलाम तव्हांजे काफ़ी तव्हांजे अॻियां पेश कंदासीं। जी जी बिस्मिल्लाह। जल्द बि हाल प्रिया नाल। सही सही। सारी रात सुभान जागी जिन याद कयो, उनजो अब्दुल लतीफ़ चए, उनजो अब्दुल लतीफ़ चए, मिट्टी लधो मान हो कोरे कन सलाम, अचो आसन उनजे निंद न करे तुन माणी, अल्लाह अल्लाह निंद न करे तुन माणी। ओ जागो जेॾियूं रात वियाणी, ओ जागो जेॾियूं रात वियाणी, निंद न करे। में अल्लाह ओ रंग दराजे विच में अल्लाह, बेड़ी आहे पुरानी, अल्लाह अल्लाह बेड़ी आहे पुरानी। ओ जागो जेॾियूं रात वियाणी, ओ जागो जेॾियूं रात वियाणी। साथियो ओ समर खण जो साथियो, अन न मिले दही पानी, अल्लाह अल्लाह अन न मिले दही पानी। ओ जागो जेॾियूं रात वियाणी, ओ जागो जेॾियूं रात वियाणी, निंद न कर।
लतियूं शाह लतीफ़ चए मियां ओ लायक लाल लतीफ़ चए मियां सैयद थी दई साणी अल्लाह अल्लाह सैयद थी दई साणी ओ जागो जेडियूं रात वियाणी ओ जागो जेडियूं रात वियाणी निंद न करे तुन मानी अल्लाह अल्लाह निंद न करे तुन मानी ओ जागो जेडियूं रात वियाणी ओ जागो जेडियूं रात वियाणी निंद न करे तमाम बेहतरीन ॾाढो खूबसूरत अच्छा केतिरनि सुरनि में ॻाईंदा आहियो अवां जी असां मुख़्तलिफ़ सुर हूंदा आहिनि जी जी असां राग भैरवी लोलाऊ राग मलार राग भेरो जेके ॿिया जेके राग आहिनि असांखे उस्ताद सेखारियो उन में ॻाईंदा आहियूं जेको जहिड़ो कलाम हूंदो आहे तमामु बहितरीन अच्छा उस्ताद वेठा आहिनि असां सां गॾु अच्छा उस्ताद मोहम्मद ख़ान साहिबु जीअं त सुर आहे हीअ थी वियो हाणे शाह भिटाई खे ॻायो त मुख़्तलिफ़ शाइरियूं आहिनि त छा था भायो अव्हांखे कहिड़ी शाइरी जेका आहे ॻाइण में वधीक मज़ो ईंदो आहे ऐं ॻाईंदा आहियो हिन सवाल जो खां जवाबु वठंदसि पर पहिरियां टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो उन खां पोइ ईंदासीं वरी इतां ई कंटिन्यू कंदासीं नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾांहुं न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक व्यूअर्स नाज़रीन स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो उहो डायल कंदा अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था 022210285 नाज़रीन हाणे छा आहे जो असां हीअं जेको आहिनि गर्मियूं आहिनि उन में असांखे पंहिंजो ख़्यालु रखणु खपे वरी करोना बि आहे उनजे करे SOPs ते बि असांखे ध्यानु ॾियणु खपे उनखे बि फॉलो करणु खपे उन सां गॾोगॾु असांजी पढ़ाई जेका आहे एजुकेशन आहे उनखे बि जारी रखणो आहे पोइ खणी स्कूल हुजे कॉलेज हुजे या यूनिवर्सिटी हुजे या ऑफिस वेंदो हुजे कोई जॉब आहे त उनखे बि असांखे जारी रखणो आहे हाणे के ऑनलाइन आहिनि जीअं त हाणे वेबिनार वग़ैरह अटेंड कयूं था या क्लासिस अटेंड कयूं था ऑनलाइन जो सिस्टम बि थी वियो आहे ज़ाहिर आहे असांखे छुटियूं करणियूं थियूं पवनि जंहिंजे करे करोना जे करे कोविड-19 जे करे पर असांखे घुर्जे त हिन करोना खे कीअं ख़तमु करणु घुर्जे हाणे हिन हिकिड़े माण्हू जो कमु न आहे जेको करोना खे ख़तमु करे सघे असां सभिनी जी कंट्रीब्यूशन रहंदी तॾहिं असां हिनखे ख़तमु करे सघूं था हींअर न्यूज़ पेपर में आहे त जेको वैक्सीनेशन थी रही आहे रजिस्ट्रेशन थी रही आहे के वैक्सीनेशन कराए रहिया आहिनि त असांखे घुर्जे त हिनखे स्ट्रिक्टली फॉलो कजे असांखे वैक्सीनेशन कराइजे रजिस्ट्रेशन करायो हाणे खां ई कोशिशि कयो ऐं नाज़रीन हुन खां अलावा गर्मी खां बचो छो जो गर्मियूं तेज़ आहिनि गर्मी जे करे असांखे सभ खां अवल त पाणी जो ख़्यालु रखणो आहे असांखे घणे मां घणो पाणी पीअणो आहे उन खां अलावा असांखे सुठा जेके थधा कपिड़ा हुजनि जेके हल्का कपिड़ा हुजनि उहे पाइणा आहिनि ऐं उन खां अलावा असांखे पंहिंजे खाधे जो बि ख़्यालु रखणो आहे जेको थधो खाधो हुजे सुठो खाधो हुजे गरम खाधे खां परहेज़ कजे त उन्हनि खाधनि खे पंहिंजी उन में कंज़्यूम कयो पंहिंजी लाइफ में उन खां अलावा पंहिंजी जीअं एजुकेशन आहे उनखे बि जारी सारी रखो छो जो महिनत में ई अज़मत आहे एजुकेशन जेका आहे उन खां अलावा बि कुझु न आहे छो जो असां जेसि ताईं तालीम हासिल न कंदासीं असां कुझु बि न करे सघंदासीं सो नाज़रीन सिंध जा जेके वॾा नाला आहिनि जिन्हनि जी असां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं ऐं जेके जिन्हनि दुनिया में कुझु कयो आहे जिन्हनि पंहिंजो नालो पैदा कयो आहे त असांखे घुर्जे असां पंहिंजो नालो पैदा कयूं ऐं नालो ईअं पैदा न आहे थींदो जेसि ताईं असां महिनत न कंदासीं तेसि ताईं असां कुझु बि न करे सघंदासीं सो असांखे पंहिंजे कोर्स वक़्तु जीअं त असां जेको पढ़ी रहिया आहियूं जेको सब्जेक्ट आहे उन ते ध्यानु ॾिजे ऑब्वियसली उन खां बग़ैर त असां कुझु बि न आहियूं जेकॾहिं असां स्पेशलाइज़ेशन कयूं था असां स्पेशलिस्ट चवरायूं था ऐं असां उहो हुजूं न त इहो बि सुठो न आहे हाणे छा आहे जो इलाही अहिड़ा बेरोज़गार आहिनि जेके चवनि था असांखे जॉब्स नथियूं मिलनि जॉब्स इन करे बि नथियूं मिलनि त किथे असांजी कमी त न आहे जेकॾहिं असां एजुकेशन आहे कोर्स वर्क आहे असां उनखे सुठे अंदाज़ सां पढ़ूं था त के अहिड़ा कम्युनिकेशन स्किल्स आहिनि जिन्हनि जी कमी हूंदी के अहिड़ा अदबी लिटरेचर बुक्स आहिनि छो जो इहे असांखे घणियूं शयूं सेखारनि था असांखे ॻाल्हाइणु ॿोलाइणु उथणु वेहणु कम्युनिकेशन स्किल्स छा कंहिंसां कीअं ॻाल्हाइजे छा ॻाल्हाइजे किथे छा ॻाल्हाइजे कीअं ॻाल्हाइजे सो इहे सभु शयूं माना रखनि थियूं असांखे घुर्जे त असांखे पंहिंजे पाण खे पूरो प्रोमोट करणु घुर्जे सो नाज़रीन असांजो प्रोग्राम असां ॾिसी रहिया आहियो होप के अव्हां एंजॉय करे रहिया हूंदा असां सां गॾु सिंगर बि आहिनि असां कलाम बि ॿुधंदासीं ॻाल्हियूं कंदासीं सो ॻाल्हि थी रही हुई उस्ताद मोहम्मद ख़ान साहब त धुननि जी
सुरनि जी भला धुन जेके आहिनि कहिड़नि धुननि ते अव्हां कमु कयो आहे, कहिड़नि धुननि खे वधीक पसंदि कंदा आहियो, कहिड़ा कहिड़ा धुन जेके आहिनि अव्हां सिखी चुका आहियो? असांजो जेके ख़ासि करे असां जेके सिंध आहे कल्चर जेको आहे हूं त हाणे त राग आहिनि, कोयारी जी आहिनि, बाबू ॿुधायो कोयारी आहे, तिलंग आहे, सोरठ आहे, राणो आहे, सुर जेके असांजे सिंध जा आहिनि। पर ख़ासि करे असीं जेके पाकिस्तान खां ॿाहिरि जिते वेंदा आहियूं असां पंहिंजे पाकिस्तान सूबे सिंध जी जेका नुमाइंदगी कंदा आहियूं उन में ख़ासि करे असांखे ॿुधंदा आहिनि मोर थो टिले, हो जमालो, इहे असांजा मशहूरु आहिनि, पूरी दुनिया में मशहूरु आहिनि। मोर थो टिले, हो जमालो, हा इहो इन ते ॾाढो सुठो अंग्रेज़ जेके ॿुधण वारा आहिनि या जेके बि आहिनि रिदम खे ॿुधंदा आहिनि ऐं तमामु सुठो लाइक कंदा आहिनि। अच्छा, माने इन मां मोट बि घणी मिले थी अव्हांखे? कमाल कमाल, फर्स्ट क्लास, वॾो असांखे इज़त ॾींदा आहिनि ऐं अलाह साईं जे करम सां जिते जिते विया आहियूं असांजे सिंध सूबे जी अलाह जे करम सां इज़त थी करे आया आहियूं, इज़त थी आहे। माशाअल्लाह, बिल्कुलु। ऐं पाण चाइना में जॾहिं वियसि उते ऐं पढ़ाई कयां पई त मूं महसूसु कयो त असांजे कल्चर खे तमामु घणो पसंदि कयो वेंदो आहे। मां वियो आहियां चाइना, बीजिंग वियो आहियां, चंदू विया आहियूं, सही, चंदू में ई उते ई सिटी में पढ़ां पई। अच्छा, भला हाणे मोर थो टिले राणा थोरो अगरि इन क्लिप थी वञे। मोर थो टिले तमामु बहितरीन, ॾाढो सुठो। अच्छा, हाणे असां नौशाद खां ॿुधंदासीं कलाम। हाणे छा ॿुधाइण चाहींदासीं नाज़रीन खे? असां तव्हांखे इजाज़त जी काफ़ी आहे उहो ॿुधाईंदासीं। जी बिल्कुलु, ॿुधायो। दरबार हिकिड़ो जान बि जलवेदार आशिकनि लाइ इजाज़ चए मूं ॾिठो नितिन रिवाज करे अनल हक़ इक़रार जंहिं सूली सिर संभाल ओ कंदी छा बसांखे पीरी अमीर, ओ कंदी छा बसांखे पीरी अमीर, वणी वियो वारूअ खे रंगड़ो फकीरी, वणी वियो वारूअ खे रंगड़ो फकीरी, कंदी छा बसांखे पीरी अमीर, कंदी छा बसांखे पीरी अमीर, वणी वियो वारूअ खे रंगड़ो फकीरी, वणी वियो वारूअ खे रंगड़ो फकीरी, कंदी छा बसांखे पीरी अमीरी, कंदी छा बसांखे पीरी अमीरी। हकीकत में हक खे ॻोल्हे लथोसूं छॾे कूड़ कीनो पले सच ॿधोसूं, छॾे कूड़ कीनो पले सच ॿधोसूं, हकीकत में हक खे ॻोल्हे लथोसूं छॾे कूड़ कीनो पले सच ॿधोसूं, छॾे कूड़ कीनो पले सच ॿधोसूं, मने ना मने को नाहे दिल लॻीरी, मने ना मने को नाहे दिल लॻीरी, कंदी छा बसांखे पीरी अमीरी, कंदी छा बसांखे पीरी अमीरी, वणी वियो वारूअ खे रंगड़ो फकीरी, वणी वियो वारूअ खे रंगड़ो फकीरी, कंदी छा बसांखे पीरी अमीरी, कंदी छा बसांखे पीरी अमीरी।
महना थिया गल जगाना इनी हाल ते खुश रहंदा रिंदाना इहे ताना महना थिया गल जगाना इनी हाल ते खुश रहंदा रिंदाना बातुल में बारल ज़ाहिर में ज़मीनी बातुल में बारल ज़ाहिर में ज़मीनी कंदी छाव साके पीरी अमीरी कंदी छाव साके पीरी अमीरी वणी व्यो आरुअ खे रंगड़ो फकीरी वणी व्यो आरुअ खे रंगड़ो फकीरी कंदी छाव साके पीरी अमीरी कंदी छाव साके पीरी अमीरी इन्हीं रंग रती मां क्रोले रची व्या आशिक एजाजा अडी ते अची व्या इन्हीं रंग रती मां क्रोले रची व्या आशिक एजाजा अडी ते अची व्या अची से बची व्या थोड़े हूं अकीरी अची से बची व्या थोड़े हूं अकीरी कदी छा बसाके पीरी अमीरी कदी छा बसाके पीरी अमीरी वणी व्यो वारुअ खे रंगड़ो फकीरी वणी व्यो वारुअ खे रंगड़ो फकीरी कदी छा बसाके पीरी अमीरी कदी छा बसाके पीरी तमाम बेहतरीन तमाम खूबसूरत आवाज़। अच्छा तव्हां किथां सिखिया हासिल कई तव्हांजो उस्ताद केरु आहे हिन जो? अदी मां स्टार्टिंग में मुंहिंजो चाचो ॻाईंदो कृष्ण नालो आहे त मां उन सां गॾु पासे में वेही वेही मूंखे लुत्फ़ महसूसु थियो। उन खां पोइ मूंखे इहो शौक़ु थियो। शौक़ु थियण खां पोइ मुंहिंजो बाबा जान मूंखे उस्ताद पप्पू खाशकेली आहे जेको हिंगोने साइड खिपरो ज़िले में रहे थो उन खां बाजू जी स्टार्टिंग कई ऐं उन खां पोइ हाणे कोशिशि इहो आहे जेके सुठा उस्ताद हूंदा आहिनि अञा सिखूं पिया। मां सभिनि जो नंढड़ो आहियां ऐं उस्ताद अमीर अली उन्हनि खां मां सिखिया वठां पियो। मुंहिंजी वॾी महिरबानी आहे। अच्छा केतिरो रियाज़ कंदा आहियो केतिरो सिखंदा आहियो? जी अदी असां बसि इहो ई आहे त सुबुह जो उथंदा आहियूं कलाक रियाज़ कंदा आहियूं उन खां पोइ वरी कलाम काफ़ी हूंदी आहे जेको उनखे पका बि कंदा आहियूं पका ई राग रागणी वरी जेको सम्झ न वेंदी आहे त पोइ वरी उस्ताद खां पुछूं बि था त उस्ताद इहो कीअं धुन आहे इहो कलाम कीअं ॻाइबो आहे पोइ असांजा उस्ताद असांजे मथां वॾी इनायत करे असांखे ॿुधाईंदा आहिनि। अच्छा कहिड़ो कलाम काफ़ी आहे जेको वधीक पसंदि कंदा आहियो ॻाइण? जी मां कलाम काफ़ी बाबा जा साईं मंठार साईं जा बोल बि मां ॾाढा पसंदि कंदो आहियां ऐं उन खां पोइ बाबा बुले शाह जेके दरवेशी रंग आहे सभु उन्हनि खे पसंदि तमामु बहितरीनु। अच्छा कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि तव्हां शाइर जेके जिन्हनि जी शाइरी तव्हां ॻाए चुका आहियो उहे कहिड़ा शाइर आहिनि? जी बाबा बुले शाह चीज़ल फ़कीर ऐं एजाज साईं बाबा मंठार साईं सादिक साईं हिन जा मां बोल पढ़ंदो आहियां। ॿिया बि काफ़ी खोड़ सारा जेके दरवेश उन्हनि जो बोलियूं पढ़ंदा आहिनि जहिड़ो तमामु बहितरीनु। अच्छा इन खां अॻिते हाणे छा था सम्झो त केतिरी हिन जे बारे में तव्हां तयारी कंदा या केतिरो अञा अॻिते तव्हां ॻाइणु चाहींदा? जी अदी बसि तव्हांजी दुआ सां शौक़ु वॾो आहे ऐं उन खां पोइ महिनत कंदासीं। उमेदु आहे इहो मुंहिंजो अॼु हिन महिरान सूबे महिरान में पहिरियों प्रोग्राम आहे मुंहिंजो ऐं तव्हांजी दुआ सां ऐं उस्तादनि जी दुआ सां माइटनि जी दुआ सां इनशाला अॻिते बि बिल्कुलु जे दुआ थींदी त अॻिते बिल्कुलु असांजी दुआऊं जेके आहिनि असां गॾु आहिनि ऐं जेको महिरान टीवी आहे हुन जो जेके सुठा सिंगर्स हूंदा आहिनि उन्हनि खे ज़रूरु मौक़ो ॾींदा आहिनि त उहे अचनि ऐं जेकॾहिं उहे स्टार्ट वठणु चाहिनि था जेकॾहिं उहे कुझु करणु चाहिनि था त छो न उन्हनि खे मौक़ो ॾिनो वञे। अच्छा भला हाणे असां इतां ई कंटिन्यू कंदासीं ॻाल्हियूं जारी रहंदियूं ऐं कलाम बि ॿुधंदासीं पर ब्रेक खां पोइ वापसि अची करे नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾा न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन असां सां गॾु महिमान शख़्सियतूं शामिल आहिनि सिंगर्स आहिनि अवां बि असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा उमेदु आहे त पसंदि अची रहियो हूंदो ऐं असां सां गॾु जेके आहिनि नौशाद सागर आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेके उस्ताद मोहम्मद ख़ान आहिनि। अच्छा उस्ताद मोहम्मद ख़ान साहब जीअं त तव्हां
मौसीक़ी आहे, म्यूज़िक वग़ैरह उन में घणो कमु कयो आहे, तव्हां मुख़्तलिफ़ मुल्कनि में विया आहियो, त भला चाइना में वियो त उते केतिरी मोट मिली, कीअं महसूसु कयो? चाइना में ॾाढो सुठो प्रोग्राम थियो असांजो, फेस्टिवल हो उते। जी जी। असीं चइनी सूबनि जा फ़नकार बि असां सां गॾु हुआ, कुझु म्यूज़िशियन बि हुआ ऐं असांजो अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी साहब जी जी उहे बि उते हुआ, उन्हनि जे थ्रू असां उते वियासीं। हिकिड़ो वॾो प्रोग्राम थियो असांजो ऐं असांखे वॾी इज़त मिली उते, माशाअल्लाह ॾाढी इज़त मिली चाइना में। ऐं उहो ॾाढो असांखे उन्हनि इंजॉय बि कयो। काफ़ी मुल्कनि जा 20-25 मुल्कनि जा फ़नकार बि हुआ, उन में असांखे सुठी इज़त मिली अलाह ताला जे करम सां। अच्छा, भला उते तव्हांखे ज़ाहिर आहे हिकिड़ो परस्तार जॾहिं मिलनि था, ख़ुशी थींदी आहे, त केतिरी ख़ुशी महसूसु थी? ख़ुशी हाणे त असांजे मुल्क जी इज़त आहे न, असांखे जॾहिं पंहिंजे मुल्क जी इज़त जे लाइ असीं वेंदा आहियूं, असांखे एतिरी इज़त मिलंदी आहे, असीं ख़ुशि थींदा आहियूं। उन्हनि जो म्यूज़िक भला कीअं ॾिठो? उन्हनि जो ठीकु आहे, उन्हनि जो बि सुठो आहे। असांजो कमु ॾुखियो आहे, उन्हनि जो कमु असां थोरो घणो करे वेंदासीं, असांजो कमु उहो न कंदा। असांजो बेसिकल जेको असांजो सिंध जो ही कलवाड़ो आहे, जेको असांजो सिंधी साज़ आहे, इहो तमामु ॾुखियो आहे। सिंधी कमु तमामु ॾुखियो आहे। पंजाब वारा, असां पंजाब जॾहिं वेंदा आहियूं, असां हुननि सां गॾु कमु करे वेंदा आहियूं, वॼाए वेंदा आहियूं। पर जॾहिं असांजो आइटम ईंदो आहे, असांजी जेकी कोयारी आहे, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो सुरो राणो आहे या कोयारी आहे, जो उन में असां जेके धुनूं वॼाईंदा आहियूं, मिसाल अलगोज़े वारो जेको धुन वॼाए थो, लतीफ़ सरकार जो कलाम आहे, सचल साईं जा कलाम आहिनि, इहे तमामु मुश्किल कलाम आहे। हुनमें असांजो कलवाड़ो, हुनमें असीं तियायूं हणंदा आहियूं, उन्हनि खे मुश्किल लॻंदो आहे। असीं हुननि जो कमु करे वेंदासीं, उहो असांजो कमु न करे सघंदा। अच्छा, न करे सघंदा। हाणे हितां ई असां कंटिन्यू कंदासीं, अञा बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिं जे अबाउट असां पुछंदासीं, पर असां सां गॾु कॉलर मौजूद आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु, किथां खां? अदिया एहसान जो तो इलाज काने खां। अदा कीअं आहियो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। प्रोग्राम ॾिसो पिया? हा दी। छा चवणु चाहींदा? प्रोग्राम तव्हांजो ॾाढो असांखे पसंदि आयो, वणी जो तव्हां जेको फ़नकार विहारियो आहे उहो बि बहितरीन, असांखे बि कुझु हुन सां ॻाल्हाइणो हुयो। सही, का फरमाइश? अरे फरमाइश असांजो को सचल साईं जो कलाम ॿुधाइनि। जी जी बिल्कुलु, ठीकु आहे अदा, थैंक यू सो मच अमां कॉल कई, हिन प्रोग्राम में शामिल थिया। जी उस्ताद मोहम्मद ख़ान साहब, जीअं त ॻाल्हि पई हले त असांजे म्यूज़िक जी, असांजे साज़नि जी, ऐं वरी चाइना में वञी करे हुते कीअं साज़नि खे ॾिठो, त हुननि जो जेको कल्चर आहे उहो बि त काफ़ी मज़बूत आहे। हा, हुननि जो बि आहे, उहो सभिनी जो पंहिंजो हूंदो आहे न। हाणे असांजो कमु आहे, हुननि जो बि कमु आहे, अहिड़े हिसाब सां असांजे पाड़ोसी मुल्क जेको आहे उहे बि इन कम खां हू घणो अॻिते आहिनि, उहे बि आहिनि उते। पर असां जेको आहे अलाह जे करम सां असांजो कमु अहिड़ो हूंदो आहे, जो असांजे जेके पंजाब जा चमचे ते जेके ॻाईंदा आहिनि फ़नकार आहिनि, सिंगर आहे, या इहे जेके ढोल वॼाईंदा आहिनि, गुल सगीर भाउ आहे, ॿिया जेके आहिनि, असांजो मौला जे करम सां जेको बि असीं जिते जिते वेंदा आहियूं, जहिड़े मुल्क वेंदा आहियूं, भले हू बि सुठा आहिनि, हुननि जी पंहिंजी ॿोली आहे, उहे बि सुठा वॼाईंदा। पर असां जिते वेंदा आहियूं, अलाह जे करम हिकिड़ो त असांजो लिबास अहिड़ो आहे, जीअं असांजो कल्चर आहे, सिंधी टोपी अजरक आहे, जीअं पंजाब वारनि जो कल्चर आहे, पछतो वारनि जो कल्चर आहे, उहो असांजो कल्चर ई अहिड़ो आहे, जो हू माना जिते असीं वेंदा आहियूं असांखे इज़त मिलंदी आहे, उहे फ़नकार असांखे ॿुधंदा आहिनि, असां वटि ईंदा आहिनि। बिल्कुलु। अच्छा, हाणे इन खां पोइ असां वरी इहो पुछणु चाहींदासीं त बीजिंग ऐं छंदू वियो, त इन्हनि ॿिन्ही में कहिड़ो डिफरेंस ॾिठो? पर उन खां पहिरीं असां नौशाद सागर खां कलाम ॿुधंदासीं, त छा ॿुधाईंदा हाणे नौशाद साहब? जी हाणे तव्हांखे असां ॿुधाईंदासीं वली बख़्श फ़कीर जी काफ़िया जी, डेडिकेट कंदासीं। बिल्कुलु। आया अंगना जीब सोना मुझा से, आया अंगना जीब सोना मुझा सेण, आता हुआ उन लए मुंजा उनायल नैण, हो मन कया मैन मारे मिठी मुर्खसी, अज पिरियन पाता
पिरतों पे अज सजन पाता पिरतों पे उवे पेर चुमा पेजार चुमा उवे पेर चुमा पेजार चुमा अज पिरियन पाता पीर भरे दिल तेरन सांसो तेर करे तेरे साव सदके तिन सैरन ता तेरे साव सदके तिन सैरन ता उवे तेर चुमा सवार चुमा उवे तेर चुमा सवार चुमा अज पिरियन पाता ओ पिरतों पे अज सजन पाता पिरतों पे उवे पेर चुमा पेदार चुमा उवे पेर चुमा पेदार चुमा अज पिरियन पाता मिली मन ठार थिया ओची मौका मिली मन ठार थिया हर जाए उसन हुब कार थिया हुई हुब जिए में हेर घनी हुई हुब जिए में हेर घनी हुआ हेर चुमा हुब कार चुमा हुआ हेर चुमा हुब कार चुमा आज पिरियन पाता अरे पिरतों पे अज सजन पाता ओ पिरतों पे उवे पेर चुमा पेदार चुमा उवे पेर चुमा पेदार चुमा अज पिरियन पाता पक्षी वसन जा ओ वाव वरा वाली पक्षी विशाल जा ओ वाव वरा ओ अची मोह भी मिला जके दिल ते घुरा अची मोह भी मिला जके दिल ते घुरा या वार भली या बेल भली जके वार वाया या बेल भली जे वार वाया हुआ बेल चुमा या वार चुमा या बेल चुमा या वार चुमा ओ अज पिरियन पाता अय पिरतों पे अज सजन पाता पिरतों पे उवे पेर चुमा पेदार चुमा उवे पेर चुमा पेदार चुमा ओ अज पिरियन पाता ॾाढो सुठो ॾाढो ख़ूबसूरत। अच्छा उस्ताद मोहम्मद खान साहब जीअं ॻाल्हि पई हले त अव्हां चेंज माने छा अहिड़ो मुख़्तलिफ़ ॾिठो छंदू में ऐं वरी बीजिंग में? चंदू में म्यूज़िक जे हवाले सां बीजिंग हा बीजिंग में हिकिड़ो हो प्रोग्राम असां गॾु बीजिंग जो माशाल्लाह एयरपोर्ट तमामु वॾो आहे ज़ाहिर आहे हाणे कैपिटल आहे चाइना जो। बाक़ी चंदू प्रोग्राम असांजो चंदू में हो सही हा 10 ॾींहं हुआसीं उते ई हुआसीं। वापसी में जॾहिं असीं आयासीं पिए उहो असांजो जेको सीन थियो हिकिड़ो उहो अॼु ॾींहं ताईं मूंखे यादि आहे। जेको जहाज़ में जेॾी महिल असीं आयासीं पिए त उहो फोकर नंढो जहाज़ हो ऐं मुंहिंजे ख़्याल में 3 कलाक जो आहे चंदू ऐं बीजिंग। पोइ जेॾी महिल उहो बारिश जो जेको माहौल थियो न असांजो राति जो जेको जहाज़ जेको हुनमें फाथो उहो मूंखे अॼु ॾींहं ताईं यादि आहे। जेको सीन थियो असां खां बसि पोइ हाणे मौला आहे बाक़ी सॼी दुनिया घुमिया आहियूं पर हू सीन अञा मूंखां विसरे कोन थो। ॿियो मानी जेका आहे उते जी खाधो बसि ठीकु आहे
अच्छा मशहूर खाधो आहे चंदू जो त पूरे चाइना में जेको स्पाइसी खां स्पाइसी या सुठो खाधो चइजे असां त पाकिस्तानी खाईंदासीं असां सिचुआन में आहे चंदू में आहे बड़ी त असांखे तकलीफ़ थी पोइ असांखे मिलियो पाकिस्तानी मिलियो। अच्छा कहिड़ो खाधो खाधो हिते? उते त असां पहिरीं त असां ये बर्गर इहे ई खाधासीं बस इहे नूडल्स हा इहे खाधासीं हुन खां पोइ पाकिस्तानी जेको आहे पंहिंजो उते वठी विया असांखे उन होटल में। अच्छा भला उन्हनि जे कानूननि खे कीअं ॾिठो जे क़ाइदा आहिनि या हिते कानून त हिते बि आहिनि पर हिते उहा इम्प्लीमेंटेशन कोन्हे हुते कीअं ॾिठो उन माना अमल कनि पिया या न? बिल्कुलु बिल्कुलु उहा हाणे चाइना हाणे सॼी दुनिया में मशहूर आहे काफ़ी फ़र्क़ु आहे ज़ाहिर आहे हुते जेको आहे न उन्हनि जा रूल्स बि पक्का आहिनि उन्हनि खे जेकॾहिं रोकियल आहे त मीन्स के रोकियल आहे उन्हनि खे जेकॾहिं ज़ेबरा पट्टी अचे थी रोड उतां क्रॉस कजे ऐं वन व्हीलिंग सवारी कोन्हे ऐं कहिड़ी साइड खां हलणो आहे त साइड जो ख़्यालु रखंदा आहिनि उन खां अलावा बग़ैर कंहिंजे चवण ते कंहिंजी ईअं हेल्प बि कोन कंदा आहिनि जेकॾहिं कोई चवे थो त मुंहिंजी मदद कयो त कंदा आहिनि ऐं मदद में बि घणा अॻिते आहिनि ख़ुशी महसूस कंदा आहिनि जॾहिं अगरि उन्हनि खां कोई हेल्प घुरे थो। अच्छा भला ॿियनि मुल्कनि में कीअं ॾिठो भला इन खां अलावा ॿिया मुल्क काफ़ी तव्हां घुमिया हुते? इटली में इटली विया आहियूं। अच्छा इटली खे कीअं ॾिठो? बेल्जियम पेरिस 4 चक्कर वियो आहियां। वाओ मिस्र 4 चक्कर वियो आहियां ऐं अल्लाह साईं जे करम सां उते हज़रत तूर सना जबल उते बि प्रोग्राम कयो तूर सना जबल ते जिते हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां अल्लाह साईं हम कलाम जिते थींदा उते बि हिकिड़ो फंक्शन कयोसीं ऐं उते जो जेको मूसीक़ार हो अल फतेह जी तमामु सख़्तु मूसीक़ार हो उते असांखे मज़ो इन ॻाल्हि जो आयो त टोटल मुसलमान मुल्क हुआ जेके असां सां गॾु कमु कनि पिया ऐं अरबी में हू ॻाइनि पिया असांखे उन्हनि सां गॾु कमु करिणो हो राग हिकिड़ो ई हो हा राग हिकिड़ो ई हो पोइ अल्जेरिया लबनान सभु जेके मुल्कनि जा पोइ अहिड़े नमूने सां पर हू कमु ॾाढो ॾुखियो हो वो अल फतेह जेको मूसीक़ार हो हिकिड़ो सख़्तु हो कमु ॾाढो ॾुखियो असांखे 5-10 मिंट मिलिया पर असांखे उन्हनि सां गॾु करिणो हुजे पर पोइ असांजो अलाह साईं जो करम आहे असां वटि एतिरो हो जो असां हुन सां गॾु कमु करे वियासीं पर असांखे उन्हनि खे न असां परेशान कयोसीं असां पहिरीं रेसल में ओके थी वियासीं। अच्छा हा भला यूरोप वियो इटली वियो त इटली में तव्हां उते जो खाधो या उते जी रहणी करणी उते जा क़ाइदा कानून कहिड़ी अहिड़ी शइ आहे जेका तव्हांखे यादि आहे? क़ाइदा कानून त हर जाइ ते मुल्कनि में त पंहिंजा ई हूंदा आहिनि बहरहाल असांखे स्पेन में मूंखे मज़ो आयो स्पेन ॾाढो ख़ूबसूरत आहे। अच्छा ऐं पेरिस में न आयो? पेरिस में आहे पेरिस आहे अंडरग्राउंड ट्रेनूं हलंदियूं आहिनि जी जी ऐं उते मैडम सूदा बेग किया जी जी ऐं यासिर नोमान साहब जेको इस्लामाबाद में रहे थो यासिर साहब जी वॾी महिरबानी जंहिं असांखे एतिरा टूर कया उन कराया असांखे अक्सी मुफ्ती साहब जेको लोक विरसा में हो जी जी सुठो मज़ो ऐं पेरिस में इहो थियो त बलोच जेके असांजा आहिनि जेके नड़ बैत वारा आहिनि जी जी जेके बलोच आहिनि उहे बि असां सां गॾु हलिया। अच्छा हा उन्हनि खे बि असां वठी वियासीं उते उन्हनि खे बि अंग्रेज़नि ॿुधो रिधम ॿुधंदा आहिनि माना हा रिधम ॿुधंदा आहिनि ऐं घणो करे असांखे माना पाकिस्तान जो घणो पसंदि कंदा आहिनि पाकिस्तान जो पसंदि कंदा आहिनि वरी सिंध जो अञा वधीक पसंदि कंदा आहिनि। हलो हितां ई असां वरी कंटिन्यू कंदासीं हाणे ब्रेक वठंदासीं नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह मेहरान में। अच्छा नौशाद सागर हाणे छा ॿुधाईंदा असांजे व्यूअर्स खे? हाणे साईं हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदसि शारखिल जो वाई आहे जी जी अखिल साईं जी वाई तव्हांजे अॻियां पेश कंदी सही बिस्मिल्लाह। अल्लाहु 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 अल्लाह हाय मुख इश्क़े मौला जे फ़कीर कयो हाय मुख इश्क़े अल्लाह जे फ़कीर कयो सिक सोज़ दुखन ज़ोर ज़हीर कयो हो सिक सोज़ दुखन ज़ोर ज़हीर कयो हाय मुख इश्क़े मौला जे फ़कीर कयो हाय मुख इश्क़े सजण जे फ़कीर कयो अल्लाहु अल्लाहु हक अल्लाहु
सजे लोक सजे जाता ना कन बोड़ा कीन बुधन लोक सजे जाता ना कन बोड़ा कीन बुधन खयम महारू मथो हाल मुझे जे हुजन खयम महारू मथो हाल मुझे जे हाय लिखो लो है कलम जे तकदीर कयो हाय लिखो लो है कलम जे तकदीर कयो सिक सोज दुखन जोर सही रे कयो हाय मुखे इश्क सजने जे फकीर कयो हाय मुखे इश्क अल्लाह जे फकीर कयो सब गालियों ताग मोला जी लग बिस्तरी वया मैं सब गालियों ताग मोला जी लग दिल तो सुना तो दिल पर भूल दू ही जी भगम हाय लगो दर्द सजने जे दिल गिर कयो हाय लगो दर्द सजने जे दिल गिर कयो सोज दुखन जोर सही कयो हाय मुखे इश्क मौला जे फकीर कयो हाय मुखे इश्क मौला जे फकीर कयो शाह रखल जूं रमज़ान कॾहिं कॾहिं तूं सार गोल अलसी इहो पिरी मोसां था पाण गोल अलसी इहो पिरी मोसां था पाण हाय रुख रोशन तुझे बदर मुनीर कयो हाय रुख रोशन तुझे बदर मुनीर कयो सिक सोज दुखन जोर सही कयो सिक सोज दुखन जोर सही कयो हाय मुखे इश्क अल्लाह जे फकीर कयो हाय मुखे इश्क सजने जे फकीर कयो अल्लाह अल्लाह हक हक अल्लाह अल्लाह वाह आली शान तमाम बेहतरीन। अच्छा उस्ताद मोहम्मद खान साहब असां सां गॾु आहिनि हाणे पुछंदासीं सुर जेके थर जा थर जे सुरनि खे कीअं था ॾिसो थर माशाल्लाह असांजो एतिरो त सुरीलो आहे माई भागी बिल्कुलु मुराद फ़कीर सादिक फ़कीर उस्ताद शादी फ़कीर जी हींअर असांजो हिन टाइम ते उस्ताद शफ़ी मोहम्मद फ़कीर आहे बिल्कुलु ऐं रजब फ़कीर आहे जी रफ़ीक फ़कीर आहे ॿियो असांजो हिकिड़ो ग्रुप आहे उहो पंहिंजे वालिद साहिब जे नाले सां आहे सही आलमानी ग्रुप जी जी उहे 5-6 भाउर आहिनि पाण में ॻाईंदा आहिनि जी जी ॾाढो सुठो ॻाईंदा आहिनि अच्छा उन में अमीर अली आहे बरकत आहे गुलज़ार आहे हाकम आहे जी इहे ॾाढो सुठो ॻाईंदा आहिनि छोकिरा उन खां अलावा ॿिया काफ़ी उस्ताद जेके असांजा आहिनि जीअं उस्ताद मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो उस्ताद मोहम्मद सुमार ख़ान जी उस्ताद मोहम्मद आचर ख़ान ऐं उस्ताद सुमार ख़ान जो पुटु मंज़ूर उस्ताद मंज़ूर नंढी उमिरि में गुज़ारे वियो सही माशाल्लाह हुन जहिड़ी ढोलक अॼु ताईं असां न ॿुधी आहे अच्छा जेको उस्ताद हू वॼाईंदो ऐं उस्ताद मोहम्मद शरीफ़ उहो बि नौजवान हो उहो बि नंढी उमिरि में गुज़ारे वियो असां हुन खां बि सिखिया आहियूं उहो बि असांजो उस्ताद हो मेवो फ़कीर उस्ताद मेवो फ़कीर जंहिं काफ़ी सारे केस्टनि में जीअं शमन मीराली आहे शमन अली मीराली आहे
या खोड़साड़ा अहिड़ा फनकार आहिनि जी, जिन खे हुन ॻारायो पाण मूसीकार हो। अच्छा छा छा इन्हनि ॻायो कीअं माने जेके नाला तव्हां खणो पिया शमन कहिड़ियूं धिनूं ॻायनि शमन में अच किंजर ते केटी बंदर ते सही ऐं इहो जीअं असांजो उस्ताद मरूम अमानत गुल उस्ताद फिरोज़ गुल जो पुटु हिते हैदराबाद में रहंदा आहिनि अमानत गुल उन कंपोज़ कयो ऐं मेयो फ़क़ीर जो मारवाड़ी धुनूं हुन ॻारायूं सही काफ़ी सारनि फनकारनि खे पाण ढोलक वॼाईंदो उन हवाले सां वॼाइण जे ढोलक जे हिसाब सां अॼुकल्ह जा जेके असांजा छोकिरा आहिनि जीअं रोशन अली आहे ॾाढी सुठी ढोलक वॼाए थो मुंहिंजो उस्ताद जो पुटु आहे जी ॿियो मुंहिंजो भाइटो आहे सिंगार ऐं मुंहिंजो पंहिंजो पुटु आहे गुलाम अब्बास जी जी उहो वॼाए थो काफ़ी सारा छोकिरा आहिनि ॾाढो सुठो वॼाईंदा सुठो कमु कंदा ऐं थर जा फनकार त हाणे लिकियल न आहिनि बिल्कुलु तव्हांखे ख़बर आहे सादिक फ़क़ीर जी ख़बर आहे बिल्कुलु शफ़ी फ़क़ीर जी ख़बर आहे रजब फ़क़ीर जी बि ख़बर आहे बिल्कुलु असीं पाण थर जा आहियूं मां पाण बेसिकल उमरकोट जो आहियां सही ॻोठ मुंहिंजो उमरकोट शहर आहे जी जी रहां हिते हैदराबाद में थो बाक़ी हीउ कमु ॾाढो ॾुखियो आहे मां हिन में क्लासिकल वॼायो आहे हिन ढोलक में क्लासिकल वॼायो आहे जी 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 मिसाल उस्ताद फ़तेह अली ख़ान ॻाईंदो आहे असां वेंदा आहियूं मीरपुर ख़ास में साईं पीर आफ्ताब शाह जिलानी साहिबु हिते जेको यारी लॻंदी आहे हिते क्लासिकल राग थींदो आहे सही अच्छा भला को ख़्यालु ॿुधायो जेको माने मिक्स में ई को ॿुधायो ढोलक ते ढोलक तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हाणे मिसाल उहो शइ जेको वाद सां ॿुधाईंदो आहे उहो वरी हथ मां करे ॾेखारींदो आहे हाणे मिसाल तीन ता ना दिन धिन ना ना दिन धिन ना जी जी ता तिन तिन ना ना दिन धिन ना सही घुमण फिरण मिसाल में जेको धिर तक धा धिर तक धा धिर तक धा धिर तक धा वाह कमाल कमाल जेका शइ ऐं कमु ॾाढो ॾुखियो आहे क्लास सोलो वॼाईंदा आहिनि सोलो असांजो साज़ न आहे जी क्लासिकल सोलो उस्ताद मोहम्मद बचल ख़ान वॼायो आहे काफ़ी उस्तादनि वॼायो आहे तबले जो साज़ सही जी उस्ताद मियां शौकत हुसैन ख़ान वॼायो जी या असांजो उस्ताद अला रफ़ीक़ ख़ान जी असां वरी कोशिशि कंदा आहियूं क्लासिकल वॼाइण जी उस्ताद फ़तेह अली ख़ान सां वॼाईंदो आहियां ऐं उस्ताद गुलज़ार अली ख़ान सांगड़ वारो जेको गुज़ारियो उन्हनि सां बि कमु कयोसीं आहे कमु ॾाढो ॾुखियो सही कोशिशि कंदा आहियूं त पर अलाह चङी करे जिते वेंदा आहियूं उते अलाह सां इज़त ॾींदो आहे असांखे कलवाड़ो असांजो जेको आहे 4 मात्रा आहे इहो सिंधी कलवाड़ो सही हिकिड़ो ही कलवाड़ो आहे ॿियो असांजो लाड़ जो कलवाड़ो आहे जेको बदीन साइड माना ठठो बदीन हिन साइड उस्ताद मिठू कच्छी उस्ताद मोहम्मद हाशिम कच्छी जेके ढोलक वॼाईंदा उन्हनि जो इतां ई उस्ताद साहब असां कंटिन्यू कंदासीं असां सां गॾु कॉलर मौजूद आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केर किथां खां मां नज़ीर अहमद कोटो पोस्ट सोबत और बलूचिस्तान दा भलीकार चऊं था प्रोग्राम सुबह मेहरान में छा चवण चाहींदा प्रोग्राम में फरमाइश कंदासीं हिकिड़ी जी जी क्लासिक राग ॿुधायो जी जी बिल्कुलु ठीकु ॿुधाईंदासीं थैंक यू सो मच अदा मां कॉल कई इन प्रोग्राम में शामिल थिया जी उस्ताद मोहम्मद ख़ान साहब जी अलाए कहिड़ी ॻाल्हि पे कई वॼाइण हाणे अदा जेका फरमाइश कई सराइकी कलाम सराइकी ढोलक में तव्हांखे चीचको आहे कलवाड़ो वॼायो कलवाड़ो भाउ हुन ते सराइकी ॻाल्हि कई सराइकी अॼु जेको चीचको जेके असां सिंध में भले पियो अॼुकल्ह इहो आहे पंजाब बावलपुर वारनि जो जी जी पंजाब वारनि जो आहे बावलपुर वारनि जो आहे चीचको अॼुकल्ह इहो आम जाम थी वियो आहे हर फनकार सां गॾु इहो ई वॼे थो सही कलवाड़ो जेको तव्हांखे लाड़ जो ॿुधायोमांसि जी जी उहो आहे वरी बलोची आहे बलोचिस्तान जो लेवा जेके दाने पे दाना अख्तर चैनल का हाणे बलोची तव्हांखे ॿुधायां थो थी वियो बलोची वरी पंजाब साइड लाहौर वारे पासे जी वरी दादरो आहे
वॾी टेक्निक आहे हिन में हाणे मुख़्तलिफ़ पछतो बि आहे जी जी पछतो बि मां जी जी वॼाईंदो ॿुधायो। आहियां पछतो बेबी श्री जेको ॻायो आहे जी जी तमामु बहितरीन ॾाढियूं सुठियूं धुनूं आहिनि भला इहा किथां सिखिया हासिल कई मतिलबु इन ते घणी महिनत कई हूंदी महिनत कई आहे पछतो बि सिखणो पए थो हाणे बाक़ी ख़्याल दोस्त आहे मुंहिंजो उन खां सिखियो आहियां सही पछतो वॼाइण जी ऐं केतिरो टाइम लॻे थो सिखण में सिखण खां पोइ सम्झ में ॻाल्हि अची वेंदी आहे त पोइ को मसइलो ई न आहे जी हा बाक़ी पहिरीं तकलीफ़ थींदी आहे सही हा अच्छा भला अव्हां जब के शागिर्द आहिनि अव्हां बि सेखारियो था हितां ई वरी असां कंटिन्यू कंदासीं पर टाइम थियो आहे ब्रेक जो नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾांहुं न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक व्यूअर्स नाज़रीन कोरोना जी वबा आहे उन खां कीअं बचिजे असांखे पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखिजे असांखे पंहिंजे पाण खे ताक़तवर बणाइजे असांजी जेका इम्यूनिटी आहे उनखे हाई कजे त इन खां बची सघिजे थो कीअं त नाज़रीन जेके वायरस आहिनि उहे वायरस तॾहिं असां ते अटैक कंदा आहिनि जेकॾहिं असां वीक आहियूं इम्यूनिटी असांजी लो आहे हाणे छा आहे असांखे वधि में वधि फ्रूट वधि में वधि भाॼियुनि जो इस्तेमालु करणु खपे उन सां ई असां पंहिंजे पाण खे बचाए सघूं था हाणे भाॼियूं ऐं फ्रूट्स वरी उन्हनि जो जेकॾहिं ॻाल्हि कजे त असां चऊं था त असां अफोर्ड शायदि नथा करे सघूं कॾहिं चऊं था त इहे महांगियूं आहिनि भाॼियूं आहिनि या फ्रूट्स आहिनि त इन्हनि जो वधि में वधि इस्तेमालु कीअं कजे हाणे वधि में वधि इस्तेमालु असां तॾहिं कंदासीं जॾहिं असांजे घर में इहे वधि में वधि मौजूदु हूंदा ऐं मौजूदु तॾहिं हूंदा जॾहिं असां पंहिंजी ॿनी में या पंहिंजे ई घर में हिननि खे लॻाईंदासीं हाणे छा आहे जो घर में असां किचन गार्डनिंग जो सिस्टम ठाहे सघूं था जंहिंखे बकर चइबो आहे या ॿारी या वाड़ी चई सघिजे थो ॻोठनि में त इहा वधीक सहूलियत आहे पर शहर में अव्हां को अहिड़ो हिसो आहे जंहिंमें तव्हां उहे फ्रूट ऐं भाॼियूं लॻाए सघो था ज़मीन जा ॿ हिसा कयो हिकिड़े हिसे में तव्हां फ्रूट ऐं हिकिड़े हिसे में जेको आहे भाॼी लॻाए करे हुननि में सभ खां अवल त ज़मीन खे तयारु कबो ज़मीन खे कीअं तयारु कबो हुनखे ॾिसो ज़मीन चकास करायो त कीअं आहे सुठी आहे जेकॾहिं सुठी न आहे त उनमें भाण इस्तेमालु कयो फर्टिलाइज़र इस्तेमालु कयो ऐं उनखे ज़रखेज़ बणाए पोइ उनखे पाणी ॾियो त जीअं उनमें वटि अचे त उनमें सीड लॻाए छॾियो ॿिज लॻाए छॾियो हाणे उहो ॿिज लॻाईंदा त हुन खां पोइ बि हुनजो वरी ख़्यालु रखिणो आहे त उनमें का बीमारी न लॻी वञे या अहिड़ा ॿिया उपाउ आहिनि जेके वठणु खपनि मसलन असां अगरि उनमें पेस्टिसाइड वग़ैरह यूज़ कयूं था उनखां वरी बहितर आहे त असां निम जो जेको पाणी आहे उहो बि उन में स्प्रे ॾेई करे जेकॾहिं ॾिसूं था उन्हनि में के अहिड़ा जीत आहिनि त उन्हनि खे कीअं उतां कढिजे अहिड़ा कंट्रोल्स आहिनि बायोलॉजिकल कंट्रोल आहिनि केमिकल या फिज़िकल कंट्रोल आहिनि उन्हनि खे हीअं चइबो आहे पंहिंजी ॿोली में हीअं खणी चइजे त हथ सां उन्हनि खे कढे करे उछलाइनि या उन्हनि जे मथां को अहिड़ो फुहारो आहे को अहिड़ो स्प्रे आहे निम जो उहो करे छॾियूं या ॿियूं अहिड़ियूं पेस्टिसाइड्स आहिनि जेकॾहिं तव्हां मुतमैन आहियो सम्झो था त इहे सुठियूं आहिनि जेकॾहिं पेस्टिसाइड्स जो इस्तेमालु असां कयूं था उन्हनि में त के अहिड़ियूं आहिनि जेके असां मां उतां बीमारियूं पैदा थियनि थियूं ऐं वरी किननि ॻाल्हियुनि लाइ उहे फ़ाइदेमंद बि आहिनि त नाज़रीन पंहिंजूं भाॼियूं लॻायो पंहिंजा फ्रूट लॻायो ऐं उतां ग्रो कंदा भाॼी जेका आहे तव्हां घणे मिक़दार में यूज़ करे सघंदा वेजिटेबल फ्रूट घणे मिक़दार में यूज़ करे सघंदा इन सां छा थींदो जो असांजी सिहत ठहंदी असांजे ॿारनि जी सिहत ठहंदी ऐं जेके वाइटामिन्स आहिनि उन्हनि में इज़ाफ़ो थींदो वाइटामिन सी आहे असांखे उनजो वधि में वधि इस्तेमालु करणु खपे इन वबा खां असां तॾहिं बची सघूं था जेकॾहिं असांजी वाइटामिन सी मज़बूत हूंदी असांजी इम्यूनिटी हाई हूंदी नाज़रीन असां सां गॾु हिन प्रोग्राम में गेस्ट बि मौजूदु आहिनि जेके रागी आहिनि उन्हनि सां बि असां जेको आहे न कलाम ॿुधंदासीं ऐं कॉलर बि असां सां मौजूदु आहिनि लाइव कॉल ते ऐं असां उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं उन खां पोइ वरी असां कलाम वारी तरफ़ हलंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वदी केर किथां खां अदा कोटड़ी रेलवे कॉलोनी राजी मोहम्मद खान चांदी थो ॻाल्हायां अदा भलीकार चऊं था प्रोग्राम सुबह मेहरान में छा चवणु चाहींदा अॼु प्रोग्राम ॿुधूं था पसंदि कयां थो मां प्रोग्राम वधी जी जी प्रोग्राम सुठो आहे थैंक यू महिरबानी
ॿियो छा चवणु चाहींदा? हलो दादा, थैंक यू सो मच अमां कॉल कई, इन प्रोग्राम में शामिल थिया। ये जेके लाइव कॉलर्स ही आहिनि असांजे प्रोग्राम खे अञा वधीक रंगीन बणाइनि था। असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं अवां शमूलियत कंदा आहियो इन प्रोग्राम में। हाणे हलंदासीं असां नौशाद सागर ॾे। छा ॿुधाईंदा असांजे व्यूअर्स खे? असां तव्हांखे उस्ताद बुखारी जो बोल ॿुधाईंदासीं। जी जी बिल्कुलु। चोरी 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 कोई कंहिंसां नेण मिलाए वेठो आ। चोरी चोरी कोई कंहिंसां नेण मिलाए वेठो आ। हिन हेॾे सारे महफ़िल में कोई पंहिंजो पाण विञाए वेठो आ। हिकु त सम्झो न मूं ॿियो ॿुधायो न तो, हिकु त सम्झो न मूं ॿियो ॿुधायो न तो, दिल पकी वे करे देर सां पियो पतो। हिकु त सम्झो न मूं ॿियो ॿुधायो न तो, हिकु त सम्झो न मूं ॿियो ॿुधायो न तो, दिल पकी वे करे देर सां पियो पतो। हिकु त सम्झो न मूं। तुझे पासे मजा मार उठ दुस मिठा, तुझे पासे मजा मार बे उठ दुस मिठा। ये पाको कॾहिं कोन मने दुस मिठा, ये पाको कॾहिं कोन मने दुस मिठा। ओ रांदि छॾिजे राती मेलो छॾिजे मतो, रांदि छॾिजे राती मेलो छॾिजे मतो, दिल पकी वे करे देर सां पियो पतो। हिकु त सम्झो न मूं ॿियो ॿुधायो न तो, हिकु त सम्झो न मूं। वार पंहिंजा विखोड़े ककर छांव कर, वार पंहिंजा विखोड़े ककर छांव कर। चार बूंदूं वसाए थधाव साकर, चार बूंदूं वसाए थधाव साकर। प्यास ॾाढी लॻी ॾींहुं ॾाढो ततो, प्यास ॾाढी लॻी ॾींहुं ॾाढो ततो, दिल पकी वे करे देर सां पियो पतो। हिकु त सम्झो न ॿियो ॿुधायो न तो, हिकु त सम्झो न मूं। ऊंच बेड़ो कुनन में अचे थो ॾिसो, ऊंच बेड़ो कुनन में अचे थो ॾिसो। तेज़ ओथर में बूढ़ो लुछे थो ॾिसो, तेज़ ओथर में बूढ़ो लुछे थो ॾिसो। अहिड़ो मूंखे बुखारी विछोड़े वतो, अहिड़ो मूंखे बुखारी विछोड़े वतो, दिल पकी वे करे दे तव्हां पियो पतो। हिकु त सम्झो न मूं ॿियो ॿुधायो न तो, हिकु त सम्झो न मूं ॿियो ॿुधायो न तो, दिल पकी वे करे देर तव्हां पियो पतो। हिकु त सम्झो न मूं। तमाम बेहतरीन, आली शान, तमाम ज़बरदस्त। अच्छा, नौशाद सागर रागी आहिनि, ॻाईंदा आहिनि, छा ॿुधंदा बि आहिनि ॿियनि रागियुनि खे? बिल्कुलु शौक़ खां ॿुधंदा आहियूं जॾहिं त सिखंदा आहियूं। सही।
छा सिखंदा आहियो रागनि खां ॿियनि रागनि खां? जी जाम असांखे ॿुधण में भी उस्ताद जेके बुजुर्ग हुए चवंदा आहिनि त पहले सुनो फिर समझो और फिर सीखो। तमामु असांजा जेके ज़बरदस्त। उस्ताद आहिनि बाबा अमीर अली उहे असांखे इहे चवंदा आहिनि त पहले सुनो फिर समझो और फिर सीखो। तमामु बहितरीन। असां सां गॾु कॉलर मौजूद आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा केर किथां खां? अभी मां गोरख खां पियो ॻाल्हायां, गोरख जबल रेलवे स्टेशन खां। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अदा भलीकार चवंदासीं अव्हांखे हिन प्रोग्राम में। अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। मौसम कीअं आहे उते जो? मौसम अॼु हिते ॿाहिरि ई लॻो पियो आहे, ॼण त जनवरी आहे। सही जी। इहो कोरोना जे बारे में माण्हू ॿारहाड़ी जे मौसम आहे, असां वटि थधि आहे हिते, असां कीड़े पिया त कहिड़े नमूने सां कयूं? जी 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 प्रोग्राम ॾिसो पिया, वणे थो? जी हा, प्रोग्राम हले पियो, असां ॾिसूं पिया लाइव कॉलर। सही सही। ॿियूं कहिड़ियूं मसरूफ़ियतूं आहिनि अव्हां जूं? छा कंदा आहियो? मुंहिंजो होटल आहे पंहिंजो हुते गोरख रेलवे स्टेशन में, हुते मां वेठो आहियां बसि। ठीकु आहे। थैंक यू अदा, अव्हां कॉल कई, इन प्रोग्राम में शामिल थिया। जी नौशाद सागर, जीअं त ॻाल्हि पई अव्हांखे उस्ताद चवंदो आहे पहले सुनो समझो फिर सीखो और फिर गाओ। अच्छा भला ॿियूं जेके ज़ाहिर आहे तव्हां राग ॻाईंदा आहियो त वरी उन्हनि में कहिड़ा राग आहिनि जेके मुख़्तलिफ़ राग आहिनि त उन में मुख़्तलिफ़ सुर आहिनि, कहिड़नि सुरनि खे वधीक पसंदि कंदा आहियो? जदी राग तमामु सुठा राग आहिनि, वॾा राग आहिनि जेके असां सिखूं पिया, महिनत कयूं पिया। हक़ीक़त में कहिड़ा राग आहिनि असां खां कोन था ॻाइजनि, उहे उस्तादनि खां सिखूं पिया ऐं अलाह कंदो असां ज़ाहिर आहे आस्ते आस्ते माण्हू सिखे थो, कोशिश करे थो, ऐं को बि ॼमंदे जाम नाहे हूंदो, हिन दुनिया में ई सिखंदो आहे। असां हलंदासीं उस्ताद मोहम्मद ख़ान जी तरफ़, त तव्हां सुरनि में, तव्हां धुननि में माशाल्लाह एॾियूं सुठियूं धुनूं तव्हांखे अचनि थियूं। तव्हां भला ॿियनि जूं धुनूं कंहिंजूं पसंदि कंदा आहियो? कहिड़ो अहिड़ो आहे जेको म्यूज़िशियन आहे जंहिंखे तव्हां वधि में वधि पसंदि कंदा आहियो? असां म्यूज़िशियन में मां जी क्लासिकल में उस्ताद मियां शौकत हुसैन ख़ान, मरहूम उस्ताद, जंहिं उस्ताद सलामत अली ख़ान सां गॾु वॼायो, जी जी वॾनि वॾनि गवैनि सां गॾु वॼायो, तबले नवाज़। उन खां पोइ हिन टाइम ते हींअर आहे अब्दुल सत्तार तारी साहब, जी उस्ताद तारी साहब तमामु मुंहिंजो पसंदीदा आहे। मां उनखे फॉलो कंदो आहियां, उनखे पसंदि कंदो आहियां। उन जहिड़ो त न आहियां पर कोशिशि कंदो आहियां। सही। असांजे सिंध में उस्ताद बशीर ख़ान आहे ऐं मरहूम उस्ताद नज़ीर ख़ान जी जी जेके गुज़ारे विया, उहो असांजे हैदराबाद में तमामु वॾो नालो, जंहिं मैडम आबदा परवीन सां काफ़ी फ़नकारनि सां वॼायो, लेजेंड आहे असांजे। जी सही। ऐं खोड़ सारा अहिड़ा उस्ताद आहिनि, अञा बि कोशिशि कयूं पिया सिखण जी। सही। कमु ॾाढो ॾुखियो आहे। भला राग ॿुधंदा आहियो? राग ॿुधंदा आहियूं। कंहिंजो राग ॿुधणु पसंदि कंदा आहियो? क्लासिकल राग। हा। ऐं सिंगर्स कहिड़ा आहिनि जंहिंखे वधि में वधि ॿुधंदा आहियो, जेके रागी आहिनि? रागी में सिंगरनि में उस्ताद मेहदी हसन जो गज़ल ॿुधंदो आहियां जी, गुलाम अली साहब खे ॿुधंदो आहियां, तमामु घणो मैडम नूरजान खे ॿुधंदो आहियां। सही। कीअं मैडम नूरजान खे कीअं ॾिठो? मैडम नूरजान हिकिड़ी आहे, हुई जेका थी वई बसि, हाणे भले कुझु बि थी वञे, जेका शइ उनखे कीअं तव्हां ॾिठो जॾहिं हू ॻाईंदी हुई उन? मैडम जो त जवाबु न आहे। मैडम सुभाणे अलाह, मैडम असांजी सिंधी बि ॻायो आहे जी, राणो बि ॻायो आहे मैडम, उस्ताद फ़ैरोज़ गुल उनखे ॻारायो आहे। सही। मैडम नूरजान खे, मैडम नूरजान वॾो नालो, तमामु वॾो। उस्ताद फ़तेह अली ख़ान, बिल्कुलु, जॾहिं असां कंहिं प्रोग्राम ते वेंदा आहियूं त मां गॾु हूंदो आहियां, पोइ उस्ताद फ़तेह अली ख़ान कंहिंखे कोन ॿुधे सवाइ मैडम नूरजान खे। बिल्कुलु। ऐं मैडम नूरजान जी कहिड़ी ॻाल्हि कजे, ज़ाहिर आहे उहा असां सभिनी जे अॻियां इहे सभु जेके उन्हनि जा राग या उन्हनि जा जेको म्यूज़िक आहे उहो थी गुज़रियो आहे। असां सां गॾु कॉलर मौजूदु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। सॉरी कॉल ड्रॉप थी हुई। हाणे असां ब्रेक ते वेंदासीं, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नौशाद सागर असां सां रागी मौजूदु आहिनि। अच्छा अव्हां खे खाधा, हाणे इहो असांजो जेको सेगमेंट आहे हिन में आहे त असां सुठा सुठा सवाल पुछूं। भला खाधा कहिड़ा पसंदि कंदा आहियो खाइण में? खाधा बस जेके असां जेको मिले या पसंदीदा के खाधा आहिनि? न उन में पसंदि बि हूंदा आहिनि खाधा, पर ख़ासि करे असांजे वरी क़रीब हूंदी आहे, पोइ उन करे असां एतिरो शौक़ु हूंदो रखां कंहिं बि। अच्छा भला हीअं हूंदो आहे तव्हांखे आवाज़ जे लिहाज़ खां बि पंहिंजे गले जो ख़्यालु रखणो पवंदो हूंदो? दिलि त घणी चवंदो आहे हर शइ खाए वठूं, पर वरी पोइ सोचूं था त न खायूं। सही। हा, पोइ इन करे। अच्छा भला पचाइण बि वणंदो आहे या रुॻो खाइण ई?
पचाइण वणे मन पचाइण बि वणे थो ऐं खाइण बि वणे थो थोरो घणो। जी जी। अच्छा कहिड़े ॻोठ खां तालुक़ रखो था? असां काठड़ी मीरपुर खास ज़िलो असांजो जी। ऐं उन खां अॻिते सांगड़ ज़िले रोड ते काठड़ी इलाइक़ो असांजो ऐं मोहम्मद यामीन नाले जो अहमद बख्श नाले जो ॻोठ आहे उन असां ॻोठ में वेठा आहियूं। सही जी। अच्छा भला उते जो मौसम कीअं आहे हींअर? उते सही आहे। जी जी मौसम उते ॾाढो सुठो मौसम आहे। सही। ऐं असां रोड जे भरिसां वेठा आहियूं तमामु असांखे इंजॉय थींदी आहे। सही। अच्छा भला मीरपुर खास जा अंब बि मशहूरु आहिनि ऐं हींअर अंबनि जी सीज़न आहे। जी जी। कीअं आहिनि? मीरपुर खां ॾाढा सुठा मशहूरु आहिनि। मीरपुर खास अंबनि जे करे सिंधी अंबनि जे करे मशहूरु आहे। ऐं बाक़ी ज़रात बि काफ़ी मीरपुर खास वारी साइड थींदी आहे। ॾाढी सुठी ज़मीन आहे। अच्छा भला छा भला ॿनी ॿारे जो को कमु कंदा आहियो कॾहिं कयो आहे या न? जी न न मुंहिंजो राग साईं। जी जी राग साईं तालुक आहे। चाचो मुंहिंजो ॻाईंदो पोइ वरी बाबा मुंहिंजो उहो बि ढोलक वॼाईंदो आहे पर माना पोइ हाणे त जाम उमिरि बि थी वई आहे उमिरि जे लेवल सां हाणे कोन थो बाबा जी वॾी कोशिशि हूंदी आहे मुंहिंजे मथां त मूंखे कुझु न ज़ाहिर पेरेंट्स जी सपोर्ट आहे। पेरेंट्स जी सपोर्ट खां बग़ैर असां कुझु बि न आहियूं। असांखे उन्हनि जूं दुआऊं आहिनि। सही। अच्छा पर मौसम कहिड़ो वणंदो आहे? कहिड़ो मौसम आहे जेको सुठी मौसम आहे? मौसम असांखे वरी सियारो ॾाढो वणे थो। सही। जी जी हा। सियारो भला छो ज़ाहिर आहे गर्मियूं बि सुठियूं आहिनि भला सियारे जो थधो मौसम आहे तॾहिं हेॾे गर्मी थींदी आहे मीरपुर साइड? जी हा गर्मी हूंदी आहे त पोइ सियारो हूंदो त पोइ खणी गर्मी थींदी आहे त पोइ मांखे 4 कलाक पढ़ंदा आहियूं त पोइ वरी तव्हांखे ख़बर आहे सही हालत थोरी ख़राब थी वेंदी आहे। अच्छा भला शाइरी कहिड़े शाइर जी वधीक वणंदी आहे? शाइरी लुत्फ़ सां मूंखे ॾाढी साईं जा साईं जी शाइरी वणे थी। मंठार साईं जी ऐं हीअं जेके साईं सामन साईं आहे उन्हनि जी बि ॾाढी शाइरी सुठी आहे। सही। ऐं तमामु उन्हनि जी शाइरी सुठी आहे। तमामु बहितरीनु। असां उस्ताद मोहम्मद ख़ान साहब ॾे हलंदासीं त अव्हांखे कंहिंजी शाइरी वधि में वधि पसंदि आहे? लतीफ़ साईं, सचल साईं, बेदल फ़कीर जी, अमल फ़कीर माशाल्लाह सुठा। मंठार फ़कीर जी ॻाल्हि कई असांजो मंठार फ़कीर खिपरे खां अॻियां खाणी स्टाफ आहे हुननि जो। उते असां ड्यूटी ॾिनियूं आहिनि वॾा वॾा ॻाइणा उते उस्ताद मंज़ूर ख़ान जहिड़ा बि ॻाए विया आहिनि। उस्ताद दीन मोहम्मद इब्राहिम ऐं तमामु सुठो राग थींदो आहे उते मंठार फ़कीर ते। शाइरी त सुभान अल्लाह बेसिकल असीं मौला ई आहियूं असांखे क़सीदा वणंदा आहिनि। अच्छा खाधो खाइण में कहिड़ो खाधो पसंदि आहे जेको घर में फरमाइश कंदा आहियो त हीअ पचाइण घुरिजे? न फरमाइश त हाणे अलाह जो करम आहे असीं जेके फनकार आहियूं न ख़ासि करे असांजी हंडी जे नाले सां असीं मशहूरु आहियूं। असां अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे घर में करेला गोश्त भिंडी गोश्त इहे पचाईंदा आहियूं पाण ठाहींदो आहियां। भाभी त ॾाढी ख़ुशि हूंदी। उहो फर्स्ट क्लास ठाहे थी पर हुन खां पोइ असां मीरपुर खां जॾहिं वेंदा आहियूं साईं पीर साईं आफ्ताब शाह जिलानी जी यारी में उते मां पाण ठाहींदो आहियां पाण पचाईंदो आहियां। ख़ानसामनि जो वरी हिकिड़ो बोड़ अलॻि हूंदो आहे। सही। कीअं हूंदो आहे बोड़? माना उहो असली गेह में ठाहींदा आहियूं। भिंडी गोश्त आहे करेला गोश्त आहे पर आऊं राति जो दाल शौक़ सां खाईंदो आहियां दाल चांवर। अच्छा। ऐं सब्जी घणी खाईंदा आहियूं दिलि सां गोश्त घटि खाईंदा आहियूं। अच्छा जी माना वेजिटेरियन आयो ईअं खणी चइजे। न सब्जी सुठी आहे घणो गोश्त खाइण तमामु बहितरीन आहे। ज़ाहिर असां जेको आहिनि वाइटामिन असां त फनकार आहियूं उन्हनि में हाई लेवल जो वाइटामिन्स आहे। शादियुनि में जिते किथे हूंदा इहो हर शइ हूंदी आहे मच्छी वग़ैरह गोश्त हर शइ हूंदो आहे पर सब्जी घर जो जेको खाधो आहे उन जी ॻाल्हि अलॻि हूंदी आहे। चांवरनि जी मानी पली जो बोड़ हुजे। सही। अच्छा मौसम कहिड़ी सुठी लॻंदी आहे? मौसम त अलाह जे करम सां असांजे पाकिस्तान में त सभई कमाल जो मौसमूं आहिनि पर सियारो हिन वारी ॻाल्हि त सुठो आहे। ख़ुशनसीब आहियूं असां वटि 4 मौसमूं आहिनि। तव्हां त हाणे थी आया पर पूरी दुनिया में असांजे मुल्क जहिड़ो किथे मुल्क ई न आहे। असां वटि जेके वसाइल आहिनि जेके वसीला आहिनि उन्हनि जो अगरि सही इस्तेमालु कयो वञे त मुंहिंजो पंहिंजो बि जेका ऑब्ज़र्वेशन रही आहे त असां वटि वसाइल तमामु बहितरीन आहिनि पर इन्हनि ते अञा कमु थियणु खपे ऐं हर माण्हू खे सिंसियर थियणु खपे। हर माण्हू हर फर्द जी हिकिड़ी ज़िमेदारी आहे। हर को ईअं सम्झे त हीअ कमु मूंखां ई शुरू थींदो हीअ आऊं ई कंदसि। असां रुगो ॿियनि खे ब्लेम्स ॾेई करे बा हुननि हीअ कमु न कयो या हुननि हीअ कमु न कयो ॿियनि खे त असां इल्ज़ाम ॾींदा आहियूं। कॾहिं असां जेकॾहिं सोचे ॾिसजे पंहिंजे गिरेबा में जाती पाइजे त छा जेको असांजी ज़िमेदारी आहे असां हुनखे सही तरीक़े सां सरंजाम ॾियूं पिया या न? अच्छा भला छा था सम्झो अव्हां पंहिंजे इन्हनि धुननि में सुरनि में केतिरो जेको आहे न केतिरियूं ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं आहिनि अञा अव्हांखे छा करणु खपे हिन ते कहिड़ी ख़्वाहिश? असांजो बेनज़ीर यूथ प्रोग्राम जॾहिं हलियो स्कूल खुलिया महिराण म्यूज़िकल अकेडमी हुई हिते लतीफ़ाबाद में उन में मां टीचर हुउसि
जी ऐं उस्ताद असांजे प्रिंसिपल उस्ताद फतेह अली खान हो, उनजी निगरानी में असां कमु कयोसीं। जी मज़हर हुसैन बि हो, काफ़ी सारा। उन में मूं कोशिशि कई त उहे जेके कुझु जेके थोरो घणो वॼाईंदा मुंहिंजा शागिर्द, जी उहे माशाल्लाह ईअं रोज़ ई कनि पिया। ऐं उन में कुझु अहिड़ा ई छोकिरा आहिनि जेके कमाइनि पिया। बदकिस्मती सां स्कूल बंदि थी वियो हलियो, कोन करे सघियासीं। ऐं शौक़ु इहो हो त कुझु न कुझु सेखारियूं। उन में इरफान आहे, गुलाम अब्बास आहे, ॾह ॿ चारि अहिड़ा छोकिरा आहिनि जेके हींअर फर्स्ट क्लास वॼाइनि पिया। सही। ऐं नई टही आहे, उन में बि टैलेंट ॾिसूं था। उमेद आहे त इहे अञा अॻिते वेंदा ऐं सुठो जेको आहे न परफॉर्म कंदा। असां सां गॾु कॉलर मौजूदु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। केरु किथां खां? जी आऊं शबीर अहमद खोसो पियो ॻाल्हायां, पंजाब लाहौर मां। अदा तव्हांखे भलीकार चऊं था प्रोग्राम सुबह महिराण में। कीअं पियो लॻे प्रोग्राम? ॾिसो पिया सुबह महिराण? जी प्रोग्राम तो ॾिसूं पिया। ईंदे तव्हां वक़्त में आयो, प्रोग्राम में त कोन आयो। जी जी ॿुधायो भाउ, प्रोग्राम कीअं थो लॻे? असांजे जेके रागी वेठा आहिनि, सिंधी ॿोली खे सम्झो पिया? सिंधी आहियो पाण? सिंधी ॿोली जे असांखे सिक हुई त तंहिंजे करे तव्हांखे कॉल कई आहे न। त असांखे सिंध में माना सिंधी नाले जेको कलाम मिले रागी खे ॿुधायो छो त ॿुधाए असांखे। सही सही, थैंक यू अदा, तव्हां कॉल कई, इन प्रोग्राम में शामिल थिया। हाणे जेको आहे न असांजा जेके गेस्ट आहिनि उन्हनि खां मोकिलाईंदासीं, छो जो असांजो जेको प्रोग्राम जो वक़्तु आहे उहो पुॼाणी ते पहुतो आहे। ऐं हिन प्रोग्राम में आया, ॾाढी ख़ुशी थी। ऐं असांजे म्यूज़िशियन्स जो बि वॾो रोल आहे ऐं रागी तमामु बहितरीनु आहिनि। ऐं असांजा जेके व्यूअर्स आहिनि, उमेद आहे उन्हनि बि इंजॉय कयो हूंदो। हाणे वरी बि असां जेको आहे न सॉन्ग तरफ़ हलंदासीं, पर पहिरियां असां मोकिलाए वठूं। नाज़रीन, प्रोग्राम सुबह महिराण मां हाणे ज़ोया बलोच ऐं पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे असां नौशाद सागर खां राग ॿुधंदासीं। जी नौशाद सागर। अॼु मुंहिंजो आख़िरी कलाम, जी जी आख़िरी कबीर सां जो कलाम आहे। कबीर तमामु सुठो शाइर थी वियो जी आहे, जी गुज़री वियो आहे पंहिंजी दुनिया में। जी जी उन जो मां हिकिड़ो कलाम ॿुधायां थो। जी ठीकु आहे। कबीर खड़ा बाजार में, रे सबकी मांगे खैर। अरे ना किसी से दोस्ती, अरे भाई ना किसी से बैर, ना किसी से दोस्ती, अरे ना किसी से दोस्ती, अरे भाई ना किसी से बैर। मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो रे लागो रे लागो रे लागो रे लागो रे लागो रे, मन लो लागो रे लागो रे, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मन लागो मन लागो मन लागो मन लागो रे लागो रे लागो रे लागो रे लागो रे लागो, ओ मन लो लागो, ओ मन लो लागो 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 लागो, ए मन लागो मेरो यार फकीरी, मन लागो मेरो यार फकीरी। बुरा भला सबकी सुने लीजो, बुरा भला सबकी सुने लीजो, रेगा रेगा बाबा का बता 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 बता, बुरा भला सबकी सुने लीजो, बुरा भला सबकी सुने लीजो, दर गुजरान गरीबी, हाँ दर गुजरान गरीबी, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो यार फकीरी में, मन लागो
मन लागो मन लागो रे लागो रे लागो रे लागो रे लागो रे लागो ओ मन लागो ओ मन लागो 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 रे मन लागो मेरो यार फकीरी में मन लागो मेरो यार फकीरी में मन लागो मेरो यार फकीरी में। जो सुख पायो राम भजन में जो सुख पायो राम भजन पद सरे गा 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 गगरे गा सा गगरे गा सा गगरे गा सा पद सरे गा 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 गगरे गा सा गगरे गा सा गगरे गा सा पद सरे गा 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 गगरे गा सा गगरे गा सा जो सुख पायो राम भजन में जो सुख पायो राम भजन में ओ सुख नाई अमीरी में हाँ वो सुख नाई अमीरी में मन लागो मेरो यार फकीरी में मन लागो मेरो यार फकीरी में मन लागो हे मन लागो हे मन लागो रे लागो रे लागो रे लागो लागो रे लागो ओ मन लागो ओ मन लागो 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 रे मन लागो मेरो यार फकीरी में मन लागो यार फकीरी। कहत कबीर सुनो भाई साधु बोला कबीर सुनो भाई साधु ओ कहत कबीर सुनो भाई साधु बोला कबीर सुनो भाई साधु साहब मिले रे सबूरी में साहब मिले रे सबूरी में मन लागो मन लागो 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 मन लागो 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 रे मन लागो रे लागो रे मन लागो मेरो यार फकीरी में मन लागो मेरो यार फकीरी में रे मन लागो मेरो यार फकीरी में।